अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं ठीक ठाक? उम्मीद कयां थो बिल्कुलु तव्हां ठीक ठाक हूंदव। अॼु जो स्पेशल वीडियो उन दोस्तनि लाइ जेके सऊदी अरब में रहनि था ऐं जेके वीज़ाउनि जो कमु कनि था। ऐं मां थो चवां उन्हनि खे, ऐं गुज़ारिश कयां थो ख़ुदा पंहिंजे मिटनि अज़ीज़नि दोस्तनि खे वीज़ाऊं न ॾियो। अगरि तव्हांखे संगत ऐं माइटी ख़तमु करिणो आहे पोइ भले तव्हां वीज़ाऊं ॾियो। अॼुकल्ह जा छोकिरा उन्हनि खां कमु थिए नथो, पोइ हज़ार बहाना कनि था ऐं पोइ चवंदा आहिनि त भई वीज़ा अहिड़ो ॾिनो आहे, कमु आहिनि कोन। इन सां गॾोगॾु सालनि जा दोस्तियूं ख़तमु थी था वञनि। अगरि तव्हांखे हिकु हार घटि पवंदो, हिकु कप चांहि जो घटि मिलंदो पाकिस्तान, का ॻाल्हि कोन्हे, हली वेंदो। बहरहाल उन्हनि खे वीज़ाऊं ॾेई सऊदी अरब या दुबई घुराए पाण खे परेशान न कयो, न पोइ हिते माइटनि खे परेशान कयो। अॼुकल्ह जा छोकिरा बिल्कुलु उन्हनि खां कमु नथो थिए। ठीकु आहे, उमेदु कयां थो हीअ ॻाल्हि तव्हांखे सम्झ में ज़रूरु आयो हूंदो। अल्लाह हाफ़िज़।